मदई मां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त पुलिस तोड़े मॉनिटरिंग इदारनि पंहिंजो हिसो वठण बैदि एहसास किफ़ालत प्रोग्राम जे सेंटर इंचार्जनि खे लुट मार जो लाइसेंस ॾेई छॾियो आहे। इंतिहाई अफ़सोस सां त कुझु असांजा सहाफ़ी भाउर बि उन कुदे अमल में भाङे भाईवार बणियल आहिनि। हिन वक़्तु बि एहसास किफ़ालत प्रोग्राम तहत हलंदड़ सेंटरनि ते खुलेआम लुट मार जारी आहे। उन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि मदई में मुक़ररु सेंटर में भी हर मुस्तहिक जे वज़ीफ़े में 1000 खां 1500 रुपया कटवती कई वञे थी। सेंटर इंचार्ज पुलिस तोड़े ॿियनि लाॻापियल अमलदारनि सां गॾु सहाफ़ियुनि जी मुठ गरम करे मुस्तहिक औरतुनि खे ॿिन्ही हथनि सां लुटण में मसरूफ़ आहिनि। ॿिए पासे मुक़ररु सेंटर ते बुनियादी ज़रूरतुनि जी सख़्त अणाहट सबबि ॾुरान इलाइक़नि खां आयल पीरसन औरतुनि खे सख़्त मुश्किलात सां मुंहुं ॾियणो पवे थो। असां सेंटर इंचार्ज मुजीब जुणेजो खां उहो सवाल करणु चाहियूं था त परे परे खां कशाला कटे ईंदड़ पीरसन औरतूं जेकी कलाकनि जा कलाक हिकु पेर ते बीहण जूं सहूबतूं कटे डिवाइस ताईं पहुचण खां पोइ बि उन्हनि जे पैसनि मां एॾे वॾी रक़म कटण जो कहिड़ो जवाज़ु आहे। शहर जे शऊरवंदनि सियासी समाजी अॻुवाणनि ऐं सहाफ़ियुनि खे घुर्जे त ग़रीब बेवा ऐं मुस्तहिक औरतुनि जी रक़म हड़प कंदड़ हरामखोर फिराडी टोले जी रस्ता रोक कनि। ॿिए पासे SDM गढ़ियासीन मसरूर अहमद बिजाराणी DC शिकारपुर डिप्टी डायरेक्टर एहसास प्रोग्राम ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि खे अपील कंदासीं त मुक़ररु बदयानत टोले जी करतूतनि जो फौरी नोटिस वठी ग़रीब माण्हुनि खे उन्हनि जो पूरो हक़ ॾियारींदे उन्हनि खे ज़ालिमाना चुंगल मां आज़ादु कयो वञे। शनाख्ती कार्ड बि ॾेई वञो 13000 सुबुह वठी वञाए। हाणे मां आई आहियां, हो तो चए मां न आयुमि, हो तो चए मां न आयुमि, इहो केरु बाक़ी कल्ह शाम जो वेठो हुते छा चई अव्हां खे त पैसा तव्हां सुभाणे खणी छा था चवनि? न उहो काको चए तो मां बि न आयुमि, हाणे इहा पुछा कराए ॾियो त कल्ह केरु हुयो वेठल कुल्कीअ ते। तव्हां सुञाणंदो? भरायो मूंखे वता त मां बि ग़रीब आहियां, भरायो आहे पोइ चवनि था त तव्हांजा पैसा नथा अचनि। 500 भरे ॾिनो अथऊं जेके फारम था भरनि 500 बि